हेलो फ्रेंड्स, मां आहियां गुलाब बागड़ी। अॼु असां सेल जे बारे में पढ़ंदासीं, जंहिंखे सिंधीअ में खलियो या जीव घरड़ो चइबो आहे। जीव घरड़ो ज़िंदगीअ जो बुनियादी एको आहे। जीअं एटम मादे जो नंढे में नंढो ज़रड़ो हूंदो आहे। सभई जानदार जीव घरड़े जा ठहियल हूंदा आहिनि। जीव घरड़े खे 1965 ईस्वीअ में रॉबर्ट हुक ॻोल्हे लधो। बनावट जे हिसाब सां सभई जीव घरड़ा मुख़्तलिफ़ थियनि था। जानवरनि जा सेल गोल या बेज़वी शिकिल जा थींदा आहिनि ऐं ॿूटनि जा मुस्ततील नमूने जा हूंदा आहिनि। जानवरनि जे सेल में सेल वाल न हूंदी आहे, जॾहिं त ॿूटनि जे सेल में सेल वाल हूंदी आहे। कुझु मुख़्तलिफ़ आहिनि, मतिलबु जानवर ऐं ॿूटनि जा सेल थोरी थोरी शयुनि खां मुख़्तलिफ़ आहिनि। जानवरनि जे सेल में क्लोरोप्लास्ट न हूंदो आहे, जॾहिं त ॿूटनि जे सेल में क्लोरोप्लास्ट मौजूदु हूंदो आहे। जानवरनि जे सेल में मर्कज़ विच ते हूंदो आहे, जॾहिं त ॿूटनि जे सेल में मर्कज़ पासीरो हूंदो आहे, साइड में हूंदो आहे। जानवरनि जे सेल में नंढा नंढा खाल हूंदा आहिनि, जॾहिं त ॿूटनि जे सेल में हिकु वॾो ई खाल मौजूदु हूंदो आहे। के सेल प्रोकैरियोटिक त के वरी यूकैरियोटिक थियनि था। सभई बैक्टीरिया प्रोकैरियोटिक सेल जा ठहियल हूंदा आहिनि। प्रोकैरियोटिक सेल अहिड़े सेल खे चइबो आहे जंहिंजो मर्कज़ प्रॉपर ठहियल न हूंदो आहे, सिर्फ़ु उन मर्कज़ जी जॻह ते सिर्फ़ु निशान मौजूदु हूंदा आहिनि। यूकैरियोटिक सेल में प्रॉपर मर्कज़ हूंदो आहे ऐं सभई जानवर ऐं ॿूटा यूकैरियोटिक सेल जा ठहियल हूंदा आहिनि। ईअं ई वरी के जानदार हिकु सेल वारा हूंदा आहिनि, जीअं बैक्टीरिया, कैलेमोडोमोनास, अमोबा ऐं पैरामीशियम। त के वरी हिकु सेल खां वधीक सेलनि जा ठहियल हूंदा आहिनि, जीअं फंजाई, ॿूटा ऐं जानवर। ईअं ई सेल जी विरासत बि थींदी आहे। सेल वधंदा बि आहिनि, टुटंदा बि आहिनि। हिकु सेल मां ॿ सेल ठहंदा बि आहिनि। माइटोसिस ऐं मियासिस जे ज़रिए सेल पंहिंजो तइदादु वधाईंदा आहिनि। ॿिनि मरहलनि में सेल पंहिंजी विरासत कंदा आहिनि, हिकिड़ो माइटोसिस, ॿियो मियासिस। माइटोसिस असांजी वाध वीज ज़ख़म भरणु ऐं जिस्म में मौजूदु नवां सेल ठाहिणु, जीअं रत वग़ैरह ठाहिण में कमु ईंदो आहे। मियासिस ही जिनसी मिलाप वक़्तु क्रोमोसोम्स खे मुस्तक़िल रखण में मदद करे थो।